थुल्ह मां तव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त क़रीब हिकु खोसो थाणे जे अध ॻोठ महमूद माछीअ में मुंशी बिरोही मार्केट मां अणॼातल चोरनि पारां मोहम्मद इब्राहिम कोसो जे दुकान जा ताला तोड़े रोक रक़म ऐं ॿियो सामान चोरी करे फरार थी विया। ॻोठाणनि जो एहतजाज कंदड़नि आमिर कोसो, एजाज़ अली कोसो, अब्दुल करीम गोलो चयो त करीमगंज कोसो थाणे जे हद जो SHO रज़ामोहन कोसो जे अचण सां बदअमनी जी बाहि तेज़ थी वई आहे ऐं चोरनि जो पिणु साथारी बणियल आहे, जॾहिं त चोरनि तरता पारींदो आहे। हिननि DIG लाड़काणो SSP जैकमाबाद खां मुतालबो कयो आहे त चोरी थियल सामान वापसि कराए उन जे करे नओं SHO मुक़ररु करे शहर जो अमन वापसि करायो वञे।